बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे सरसाबिर ऑनलाइन स्कूल में भलीकार। अॼु असां हिकु नओं लेसन सिखंदासीं 6वीं क्लास जी साइंस मां। अॼु नओं जेको लेसन आहे, सबक़ आहे, उनजो उनवान आहे टिश्यूज़ एंड ऑर्गन्स, यानी ओजा ऐं उज़वा। ओजा छा आहिनि ऐं उज़वा छा आहिनि, ओजा कीअं ठहनि था ऐं ओजनि मंझां उज़वा कीअं ठहनि था, यानी घरड़नि खां ओजनि ताईं, यानी टिश्यूज़ जे ठहण ताईं। तव्हां कॾहिं सोचियो आहे त जेकॾहिं तव्हांजो बदन कहिड़ोनि घरड़नि सेल्स जो ठहियल आहे त पोइ इहे घरड़ा पाण में कीअं मिली पंहिंजा ख़ासि मुक़ररु कयल कम पूरा कनि था। हिकिड़ो अकेलो घरड़ो कीअं वधंदे वधंदे मुकमल पेचीदा जानवर बणिजी पवे थो। हिक ई क़िस्म जा घरड़ा पाण में गॾिजी साॻी बनावट वारा ओजा टिश्यूज़ ठाहिनि था। ॿूटा ऐं जानवर मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे ओजनि या टिश्यूज़ जा ठहियल हूंदा आहिनि, जेके मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा कम सरअंजाम ॾियनि था। हाणे ओजन यानी सेल्स जा जेके आहिनि बि मुख़्तलिफ़ क़िस्म हूंदा आहिनि जीव घरड़नि जा। जीअं इंसान जेको हूंदो आहे, उन जे बदन में तक़रीबन 20 मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा घरड़ा मौजूदु हूंदा आहिनि। उन्हनि मां के आम घरड़नि जा मिसाल हेठि ॾिजनि था। तस्वीर में तव्हां गौर कंदव त हिकिड़ो घरड़ो आहे, उहो चए थो त आउं तंत वारो घरड़ो आहियां, यानी रगुनि वारो घरड़ो आहियां, ऐं पैगाम पहुचाईंदो आहियां, यानी उहे पैगाम खणी करे दिमाग़ ताईं पहुचाईंदो आहे। उन खां पोइ ॿियो घरड़ो आहे, उहो चए थो त आउं पठे यानी गोश्त वारो घरड़ो आहियां। हाणे उनजो कमु छा आहे, उहो चए थो आउं वधंदो ऐं सुसंदो आहियां ऐं चुरपुर पैदा कंदो आहियां। उन खां पोइ तस्वीर में तव्हां ॾिसंदव 3 नंबर जेका तस्वीर आहे, उहो घरड़ो आहे रत जो घरड़ो। उहो घरड़ो चए थो त आउं ॻाढ़े रत जो हिकु घरड़ो आहियां, आउं ऑक्सीजन खणी सॼे बदन में पहुचाईंदो आहियां। मोज़े सामीन, जानवरनि ऐं ॿूटनि जे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे ओजनि जा के मिसाल हेठि ॾिजनि था। जानवरनि जा ओजा। जानवरनि जे ओजनि में कुझु एपीथेलियल ओजा हूंदा आहिनि, यानी उहे चमड़ीअ जा ओजा हूंदा आहिनि, जेके तव्हां तस्वीर में ॾिसंदव। चमड़ीअ जे हेठियां वारी बनावट जे हिफ़ाज़त करण जे लाइ इहे ओजा हूंदा आहिनि। इहे जानवरनि जे ओजनि में अची था वञनि। ऐं उन खां पोइ पठे वारा ओजा। पठे वारा ओजा जेके आहिनि, इहे जानवर जे जिस्म में चुरपुर पैदा करण लाइ सुसंदो आहे। ऐं ॿूटनि जा जेकॾहिं असां ओजा ॾिसूं त ॿूटनि जे ओजनि में आहे एपीडर्मल ओजा, यानी टिश्यूज़। उहे ॿूटनि खे ज़ख़्मनि खां बचाव करे थो ऐं उनखे सुकण खां महफ़ूज़ रखे थो। उन खां पोइ ॿूटनि जे ओजनि में रोशनीअ ज़रिए अमल कंदड़ ओजा। उहे ओजा जेके ॿूटे लाइ रोशनीअ जे अमल वसीले खुराक तयारु कनि था, उहे ॿूटनि जे ओजनि में अची वञनि था। प्यारा दोस्तों, हाणे असां सिखंदासीं त ओजन यानी टिश्यूज़ मां उज़वनि जो ठहणु। फ्रॉम टिश्यूज़ टू ऑर्गन्स, यानी ओजन मां उज़वा कीअं ठहंदा आहिनि। तव्हां जॾहिं तेज़ डुड़ंदा आहियो त पोइ छा थींदो आहे? छा तव्हांखे उन लाइ वधीक तवानाई जी ज़रूरत हूंदी आहे? त जी, असांखे डुकण जे लाइ, यानी पंहिंजूं रोज़ाने सरगर्मियूं मुकमल करण जे लाइ असांखे तवानाई जी ज़रूरत हूंदी आहे। तव्हांजो बदन वधीक इज़ाफ़ी तवानाई कीअं हासिल कंदो आहे? जॾहिं असीं खाधो खुराक खाईंदा आहियूं त उन जे ज़रिए असांजे जिस्म खे तवानाई मिलंदी आहे। ही तवानाई बदन जे सभिनी हिसनि ॾांहुं कीअं पहुचाई वञे थी? ही सभु कुझु मुमकिन आहे छाकाणि त तव्हांखे कुदरत जे तरफ़ां हिकु हैरत अंगेज़ तोहफ़ो मिलियल आहे, जंहिंजो नालो आहे दिलि। उहा तेज़ धड़कण लॻंदी आहे ऐं रत जो वधीक मिक़दार पंप कंदी रहंदी आहे, जंहिं करे तवानाई बदन जे हर हिकु हिसे ॾांहुं पहुची वेंदी आहे। छा असांखे फ़क़ति हिकिड़ो ई उज़वो हूंदो आहे? न, असांजे जिस्म में काफ़ी सारा उज़वा हूंदा आहिनि, जेके मिली करे हिकु सिस्टम ठाहींदा आहिनि। अचो त ॾिसूं त मुख़्तलिफ़ उज़वा कीअं ठहियल आहिनि। मोज़े सामीन, हाणे असां सिखंदासीं त जॾहिं मुख़्तलिफ़ ओजा गॾिजी को ख़ासि कमु कनि था त उहे उज़वे जी शिकिल अख़्तियार कनि था, यानी उहो हिकु उज़वो बणिजी पवे थो। हर हिकु उज़वो को बि हिकु या हिक खां वधीक अमलनि यानी कमनि में हिसो वठंदो आहे। जीअं जानवरनि में वधि आम उज़वा कहिड़ा हूंदा आहिनि? उहे हूंदा आहिनि दिलि, फिफुड़, जिगर या झेरो, मादो, बुकियूं, दिमाग़ या मग़ज़ वग़ैरह। इहे सभई उज़वनि में अची वञनि था। उन्हनि मां हर हिकु उज़वो जिस्म जे लाइ को बि हिकु या हिक खां वधीक कमनि या अमलनि में हिसो वठंदो आहे। मिसाल तौरु दिलि जो कमु रत खे पंप करणु हूंदो आहे, यानी दिलि
रत खे जिस्म जे सभिनी हिसनि ॾांहुं पहुचाईंदी आहे। उन खां पोइ जेरो आहे, जेरे जो कमु हूंदो आहे हज़म थियल खाधे खे पाण वटि ज़ख़ीरो करे रखंदो आहे ऐं उन खां अलावा बदन में मौजूदु जेके ख़राब ऐं नुक़सानकार शयूं हूंदियूं आहिनि उन खे निकाल करण में मदद कंदो आहे। फिफुड़ रत खे साफ़ करण लाइ ऑक्सीजन खे जज़ब कंदा आहिनि ऐं कार्बन डाइऑक्साइड खे ॿाहिरि निकाल करे छॾींदा आहिनि। ही उज़वा घणो करे पाण में मिलाईंदड़ पठनि यानी कनेक्टिव एंड मसल टिश्यूज़ जा ठहियल हूंदा आहिनि। छा तव्हांखे ख़बर आहे त ॿूटनि जा उज़वा कहिड़ा हूंदा आहिनि? जीअं असां इंसाननि जा जानवरनि जा उज़वा हूंदा आहिनि त ईअं ॿूटनि जा बि उज़वा हूंदा आहिनि। ॿूटनि खे बि उज़वा थींदा आहिनि जहिड़ोक पन, पाड़ूं, थुड़ ऐं गुल। हाणे जीअं इंसाननि जे उज़वनि जो अलॻि अलॻि कमु हूंदो आहे यानी हिक खां वधीक उन्हनि जा कम हूंदा आहिनि, अहिड़ी तरह ॿूटे जा जेके उज़वा हूंदा आहिनि उन्हनि जा बि हिक खां वधीक कम हूंदा आहिनि। हाणे पन जेके ॿूटे जा हूंदा आहिनि उन्हनि जो कमु छा हूंदो आहे? पननि खे त ॿूटे जा खुराक वारा कारखाना बि चइबो आहे, छाकाणि त इहे पन ई त हूंदा आहिनि जेके ॿूटे लाइ रोशनाई तरकीब जे अमल रस्ते खाधो खुराक तयारु कंदा आहिनि। उन खां पोइ ॿूटनि जो उज़वो आहे थुड़ यानी स्टेम। थुड़ ॿूटे खे सहारो मुहैया कंदो आहे। उहो थुड़ पाणीअ में ॻरियल मैदनियात पाड़ुनि मां खणी पननि खे पहुचाईंदो आहे, यानी पाड़ खां जिस्म ॿूटे जे मुख़्तलिफ़ हिसनि ताईं हिकिड़ो रगुनि जो ॼार हूंदो आहे, ॿिनि रगुनि जो ॼार हूंदो आहे जंहिंखे ज़ाइलम ऐं फिलोइम चइबो आहे। उन खां अलावा थुड़ पननि में तयारु थियल खाधे खे ॿूटे जे ॿियनि सभिनी हिसनि ॾांहुं पहुचाईंदो आहे। उन खां पोइ पाड़ूं ज़मीन मां पाणीअ में ॻरियल मैदनियात यानी मिनरल्स, नाइट्रोजन, फास्फोरस, पोटाशियम यानी ज़रूरी जेके जुज़ा हूंदा आहिनि उहे जज़ब करे वठंदियूं आहिनि ऐं उन्हनि खे मुख़्तलिफ़ ॿूटे जे हिसनि ॾांहुं मोकिलींदियूं आहिनि। उन खां पोइ आख़िरी जेको हिसो आहे उहो आहे गुल ॿूटे जे नसुल वधाइण में मदद कंदा आहिनि। गुलनि मां मेवो ठहंदो आहे। प्यारा दोस्तो, अहिड़ी तरह असांजो अॼु जो सबक़ जेको आहे उहो मुकमल थियो। वरी मिलंदासीं कंहिं ॿिए सबक़ सां। तेसीं ताईं इजाज़त, साथ सलामत, सिंध सलामत।